करबला मोला शिकारपुर में 65 शहीद नमाज़नि जी याद ताज़ा करण लाइ इमाम बारगाह शाह नजफ खां हिक वॾी मशाल बरदार रैली कढी वई, जेका गड़ियासीन मोड़ अलिफशाह शहीद प्लाज़ा लखीदर जुमानी हाल खां थींदे शोधा चौक ते पहुती, जिते रैली जी अॻुवाणी कंदड़ शहीदनि जे वारसनि ऐं अलामा मक़सूद डोमकी मौलवी सिकंदर दल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त करबला मोला शिकारपुर जी साने खे 6 साल मुकमल थी चुका आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं ख़ुदकुश बम धमाको कराईंदड़ गिरफ़्तार न थी सघिया। उन्हनि चयो त शहीदनि जे वारसनि सां हुकूमत पारां मुआइदा कया विया हुआ, अॼु ॾींहं ताईं पूरा न थिया। उन्हनि मुतालबो कयो त शहीदनि जे वारसनि जा मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿिए तरफ़ सुभाणे 30 जनवरी ते शहीदनि जी 6वीं वरसी लखीदर घंटाघर चौक ते मल्हाई वेंदी, जंहिं जूं तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि। होॾां शिकारपुर शहर अंदरि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। शिकारपुर जी दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते पुलिस एहलकार मुक़रर कया विया आहिनि। रिपोर्ट आदिल मदल, सिटी न्यूज़, शिकारपुर। अखियुनि में गोढ़ा धमाको हीरो कोहरा रत मस्जिद थी रवानी के हाथ तस्वीर